जमा दिल अवल साईं कुर्बान अली साईं मेतलो साईं जे घर में एडवोकेट शहबाज साईं इमरान अली साईं महबूब जी लखु सलवात पढ़ाया अॼु को कुर्बान अली साहब जो ख़ैर शहबाज़न साईं जो ख़ैर इमरान अली साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा आमीन। ओ मौला कुर्बान अली मेतलो साहब के साईं जे बचड़न के इमरान अली साईं के सेहत दे ऐं इमरान के वॾो ऑफिसर बना आमीन। कुर्बान साईं जे बचड़न के कुर्बान साईं जे अम्मी न्याणी जी जल के उन जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। उस्ताद इल्ताफ हुसैन मेतलो साईं के इल्ताफ साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। एडवोकेट शहबाज रिनो मेतलो साईं के साईं जे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला कुर्बान अली साईं जे रोज़गारन में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतों गंज गंज अता फरमा आमीन। मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ रब गाज़ी अब्बास ऐं गाज़ी अब्बास जे अलम पाक जे सदके कुर्बान अली साईं जे मुंहिंजे एडवोकेट शहबाज साईं जे दिलनि जूं जायज़ तमन्नाऊं सभई पूरियूं फरमा आमीन। ऐं साईं अरबाब अली साईं मेतलो के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा आबाद फरमा आमीन। मोहम्मद ज़ीशान साईं के नौकरी अता फरमा आमीन। मोहम्मद ज़ीशान के नौकरी अता फरमा आमीन। रब जुमले जेके भी दुआ में हथ खयूं वेठा अॼु असां सभिनी जो बेड़ो तार आमीन। जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। फ़लस्तीन जी ग़ैब मां मदद फरमा आमीन। ईरान जी ग़ैब मां मदद फरमा आमीन। इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना जो वास्तो थी सॼी कायनात में हर मोमिन जे घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।